अस्सलामुअलैकुम दोस्तो हिकु वक़्त जी ॻाल्हि आहे त चयो वञे थो जॾहिं हिंदुस्तान ते मुग़लनि जी हुकूमत हुई। उन दौर में हिकु वॾो बादशाह हो जंहिंजो नालो हो शाहजहान। शाहजहान न रुॻो ताक़तवर हुक्मरान हो पर दिलि जो नरम, इंसाफ़ पसंदि ऐं हुसन जो शेदाई पिणु हो। शाहजहान जो असुलु नालो खुरम हो। नंढपिण खां ई हुन में बहादुरी, अक़ल ऐं हुक्मरानी जूं खूबियूं मौजूदु हुयूं। जॾहिं हू वॾो थियो त खेसि पंहिंजे पीउ जहांगीर जी सल्तनत संभालण जो मौक़ो मिलियो। तख़्त ते वेहण खां पोइ हुन पंहिंजो नालो शाहजहान रखियो, जंहिं जी माना आहे जहान जो बादशाह। शाहजहान जी ज़िंदगीअ में सभ खां अहम जाइ संदसि ज़ाल मुमताज़ वरिती। मुमताज़ न रुॻो संदसि बेहद प्यारी ज़ाल हुई पर संदसि सलाहकार ऐं हमदर्द पिणु हुई। शाहजहान खेसि बेहद प्यारु कंदो हो ऐं हर फ़ैसिले में संदसि राय खे अहमियत ॾींदो हो। वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं शाहजहान जी हुकूमत तरक़ी कंदी रही। हुन केतिरा ई ख़ूबसूरत महल, बाग़ ऐं इमारतूं तइमीर करायूं। संदसि दौर खे मुग़लनि जी सुनहरी दौरनि मां हिकु सम्झो वेंदो आहे। माण्हू ख़ुशहाल हुआ, वापारु वधी रहियो हो ऐं फ़न ऐं सक़ाफ़त खे वॾी अहमियत हासिलु हुई। पर क़िस्मत खे कुझु ॿियो ई मंज़ूरु हो। हिकु ॾींहुं मुमताज़ महल बीमार थी पई। शाहजहान हुन जे इलाज लाइ हर मुमकिन कोशिश कई पर हू बची न सघी। मुमताज़ महल जी वफ़ात शाहजहान लाइ तमामु वॾो सदमो हुई। हू केतिरनि ॾींहंनि ताईं ग़म में ॿुॾल रहियो। न दरबार लॻाईंदो हो, न माण्हुनि सां मिलंदो। शाहजहान पंहिंजी महबूब ज़ाल जी यादि में हिकु अहिड़ो यादगार ठाहिण जो इरादो कयो जेको दुनिया में बेमिसाल हुजे। हुन हुकम ॾिनो त हिकु अज़ीम मक़बरो तइमीर कयो वञे। हज़ारे कारीगर, महमार ऐं फ़नकार गॾु कया विया। केतिरनि सालनि जी महिनत खां पोइ हिकु शानदार इमारत तयारु थी, ताजमहल। ताजमहल न रुॻो हिकु इमारत आहे पर मुहबत जी अलामत बणिजी वियो। उन जी सफ़ेद संग मरमर, नफ़ीस नक़ाशी ऐं हसीन बनावत ॾिसंदड़ खे हैरान करे छॾींदी आहे। माण्हू परे परे खां ईंदा हुआ त हुन शाहकार खे ॾिसी सघनि। पर शाहजहान जी ज़िंदगीअ में सुख घणो वक़्तु न रहियो। संदसि पुटनि में इक़्तिदार लाइ जंग शुरू थी वई। आख़िरकार संदसि पुटु औरंगज़ेब खेसि क़ैद करे छॾियो। शाहजहान पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी ॾींहं हिकु क़िले में गुज़ारिया, जितां हू रोज़ु ताजमहल खे ॾिसंदो हो ऐं पंहिंजी महबूब ज़ाल खे यादि कंदो हो। आख़िरकार हिकु ॾींहुं शाहजहान हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। खेसि बि मुमताज़ महल जे भर सां दफ़न कयो वियो। अॼु बि उन्हनि ॿिन्हीअ जी मुहबत जी कहाणी माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। हीअ कहाणी असांखे सेखारे थी त मुहबत, वफ़ादारी ऐं यादगिरियूं वक़्त खां बि वधीक ताक़तवर हूंदियूं आहिनि। शाहजहान ऐं मुमताज़ महल जो प्यारु अॼु बि दुनिया लाइ हिकु मिसाल आहे जेको कॾहिं बि ख़तमु न थींदो। दोस्तो, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।